तंज़ीम जा माण्हू हुआ ऐं MP जो रफ़ील MNA हो जाम साहब हुन टाइम ते मौजूदु कोन हो, वॾ में हुन नानी जो इंतकाल थियो त असां टोटली हिकिड़ी ॻाल्हि ते स्टैंड खयों मलीर वारनि कि जॾहिं असांजो माण्हुनि खे हिते तकलीफ़ आहे हिन पासे एक्सप्रेस वे ठहण जी त असां हिते कोन ठाहिण ॾींदासीं। ऐं हिन ॻाल्हि ते अदी बि एग्री थी हुननि चयो कि CM साहिबु हुन टाइम ते मौजूदु न हो, अमेरिका वियल हो, उन्हनि जाइ ते साईं नासिर शाह वेठल हो ऐं मुर्ज़ा बि वेठल हो। उन्हनि जे साम्हूं इहा ई ॻाल्हि थी कि जॾहिं मलीर वारनि जो एतिराज़ त बजाए असांखे फ़ाइदो थियण जो नुक़सानु थिए त हुन पासे शिफ्ट करायो वञे ऐं एग्री थिया आहिनि इन ई ॻाल्हि ते कि होॾां ई शिफ्ट थियणो मलीर एक्सप्रेस वे खे। अच्छा, जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजा दलील एॾा मज़बूत न हूंदा या तव्हां जस्टिफिकेशन न ॾेई असांजा दलील अलहमदिल्ला मज़बूत आहिनि, असां पंहिंजे माण्हुनि जो मौक़ो खणी आहिनि। हिन में मुंहिंजो को पर्सनल फ़ाइदो न आहे, न मुंहिंजी हिते को ज़मीन आहे, न ई मुंहिंजी का बनी या को कारोबार हितां ॾिसो। मुंहिंजा माण्हू आहिनि हिते रहंदा, उहो उन्हनि जी ज़मीन मुंहिंजी ज़मीन, उन्हनि जो ॻोठु मुंहिंजो ॻोठु, तंहिंजे करे असां हुते विढ़ूं था। ऐं अगरि हुते मूंखां कमु नथो थिए त असां बाक़ाइदा मलीर वारा टोटली गॾिजी एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं, पंहिंजे चेयरमैन वटि एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं, आवाम सां गॾु हूंदासीं। असां पंहिंजे आवाम खां अलॻि कोन थींदा, छो कि इहा आवाम आहे त असां अॼु आऊं MP थी वेठा आहियूं। अगरि हीअ आवाम न हूंदी, मुंहिंजो सपोर्ट न हूंदो त पोइ मुंहिंजी का हैसियत वर्थ न आहे त आऊं को MP डायरेक्टली मथां खां जीअं PTI वारा आया आहिनि सिलेक्टेड थी कोन आया आहियूं, मूं हितां वोट खयां ऐं हीअ वोट जेकी ॾिए थो त पोइ उहो सुवाल करण जो हक़ बि रखे थो। त असां बिल्कुलु उन्हनि पंहिंजी आवाम सां गॾु आहियूं त हिननि जो अगरि को बि नुक़सानु थिए थो त उहो सभु नुक़सानु मुंहिंजो आहे।